अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टाइम सां गॾु आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। गॾाब मां आदम सुरीर जी ख़बर शामिल कंदासीं। यूसी मुराद महमूद ॻोठ में कराची रॉयल नेटवर्क जे तरफ़ां 8 जनवरी ते ॿार पढ़ायो तालीम जो ॾियारो मल्हाइण लाइ जागरूकता रैली कढी वई। रैली में पाकिस्तान ख़ासि केली इत्तेहाद जे अॻवान याकूब ख़ासि केली, ADO मलिर, सिकंदर गबोल, पीपल्स पार्टी उम्मीदवार साकिब रहमान मेमून, सोशल एसोसिएशन फॉर्म जो चेयरमैन रमज़ान मेमून, सलीम मेमून चेयरमैन यूसी दरसानो छनो, रमज़ान ख़ासि केली, हबीब ज़ैब ख़ासि केली, ज़ाहिर ख़ासि केली, ज़ुबैर ख़ासि केली, PTI अल्फ गडाब जो जनरल सेक्रेटरी नादिर मेमून, असलम जूनियर मेमून, हेड्स जे अॻवान खलील वाडेलो, अब्दुल शकूर गबोल ऐं ॿियनि स्कूलनि जे शागिर्दनि वॾे अंग में शिरकत कई। रैली में अॻवाननि ॻाल्हाईंदे त ॿारनि खे तालीम ॾियारियो। तालीम अहिड़ो ज़ेवर आहे जंहिंसां जहालत जो ख़ात्मो थिए ऐं इंसानियत जो सबक़ु मिले थो। तालीम जे शौर सां इलाइक़नि में आगाही मिले थी। जिथे नियाणियुनि खे तालीम मिले थी उन मुल्क में इनकलाब अचे थो जंहिंसां मंशियात बुराई जनम नथी वठे। उन्हनि वधीक चयो त पंहिंजे बचनि जो मुस्तक़बिल संवारियो। तालीम जे ज़ेवर सां पंहिंजे इलाइक़े में तालीम जी रोशनी सां मुस्तक़बिल जो ॾीओ ॿारियो। तालीम सां तरक़ी मिले थी, जहालत जे रस्ते खां परे रहे थो। पंहिंजे ॿारनि खे तालीम ॾियारियो, सुठो इंसान बनायो। अॼु जागरूकता मुहिम में अमुन जो पैगाम ॾेई वादो करियो त तालीम खे आम करे मुस्तक़बिल जो मशल ॿारियो, जहालत खे ख़ात्मो करे ऐं नई राह वठो।